नबी से फरमायो इन्नमल अअमालु बिन्नियात, हर अमल जो दारो मदार नीयत ते आ। जेको कम इंसान जहिड़ी नीयत सां कंदो उनखे रिजल्ट ऐं नतीजो भी ओड़ो मिलंदो। दुकानदार जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ तिजारत कंदो, इन नीयत सां दुकान ठाहींदो, इन नीयत सां तिजारत कंदो, तमां हिन जगह ते दुकान खोलियो आहे ताकि अल्लाह जे ॿारनि जूं ज़रूरियात मुंहिंजे दुकान तां पूरियूं थियनि। इहा हिकिड़ी नीयत आहे। पैसा त हुनखे वैसे ही मिलंदा, प्रॉफिट मिलंदो, कारोबार थींदो, सिर्फ जेकॾहिं पंहिंजे नीयत जे अंदरि इख़लास आणे मां इन नीयत सां कारोबार कयां थो, दुकान खोलियां थो ताकि अल्लाह जे ॿारनि जूं ज़रूरियात मुंहिंजे दुकान तां पूरियूं थियनि, उन्हनि खे परे न वञणो पए। इहा हिकिड़ी फिक्र आहे। जेकॾहिं इहा फिक्र कंहिं दुकानदार जे दिल में आहे त उन जो दुकान ते वेहण भी नेकी आहे, उन जो कारोबार भी नेकी आहे, उन जी तिजारत भी नेकी आहे। नीयत में इख़लास हुजे त मां कहिड़ी नीयत सां दुकान ते वेठो आहियां। जेकॾहिं सिर्फ़ पंहिंजे मफ़ाद जी नीयत हूंदी, गिराक अचे कंहिं तरीक़े सां उनखे कोहण जी कोशिश कयां, इहो अलॻि मफ़ाद आहे, इन में नेकी न आहे, इहो ज़ुल्म जे ज़मरे में आहे। ऐं ज़मीनदार आहे, उहो पंहिंजी ज़मीन जे अंदरि अल्लाह जी रज़ा तलाश करे, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ज़राअत करे त उन जी ज़राअत में भी नेकी आहे। हिकिड़ी हदीस पाक में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेकॾहिं को शख्स हिकिड़ो बूटो पोखे थो ऐं उहो नीयत थो करे त मां इन नीयत सां इहो वण पोखियां थो ताकि इन मंझां अल्लाह जी मखलूक जे पेट में इन जा दाणा वेंदा, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन शख्स खे हर हिक दाणे जे बदिले अल्लाह जी तरफ़ां नेकी मिलंदी। ज़मीन जॾहिं पोख थींदी आहे, असां पैसनि सां खपायूं था, केतिरा माण्हू उन्हनि जे पेट में असांजी ज़मीन जा दाणा वेंदा, केतिरा पखी, केतिरा जानवर उन्हनि जे पेट में असांजी ज़मीन जा दाणा वेंदा। जेकॾहिं पोख जी इब्तिदा जे वक़्तु असां इहा नियत कयूं त हर दाणे जे बदिले असांखे नेकी मिलंदी। केतिरो आसान आहे अल्लाह खे राज़ी करणु, अल्लाह जी रज़ा तलाश कयो। हर शख्स इहो अज़म करे त मां इन नियत सां फसल कयां थो ताकि मुंहिंजी फसल जा दाणा अल्लाह जी मखलूक जे अंदरि वञनि, उन्हनि जे पेट में दाणा पहुचनि। जेकॾहिं को शख्स मेहनत मजदूरी तो करे, कमाए तो, ऐं उन जी नियत इहा आहे त मुंहिंजे कफ़ालत में जेके अल्लाह जा बाना आहिनि, मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजा वालिदैन आहिनि, मुंहिंजी औलाद आहे, मां इन नियत सां मजदूरी कयां थो ताकि शाम जो मां उन्हनि जे पेट में रोज़ी पहुचाए सघां। रोज़ी ॾियण वारो अल्लाह आहे, सिर्फ़ इन नियत सां मजदूरी करे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पंहिंजी घरवारी जे वात में हिकिड़ो लुक़्मो विझण भी सदको। हिकिड़ो गिरो पंहिंजे अहलो आयाल ते वैसे ही माण्हू ख़र्च कंदो आहे, पर जेकॾहिं नियत इहा हुजे त मां अल्लाह जे ॿारनि खे उन्हनि जे पेट में ताकि चंद गिरह वञनि, इन नियत सां मां मेहनत मजदूरी कयां थो त उन जी उहा मजदूरी भी अल्लाह जी इबादत बणिजी वेंदी।